ओ घोट भारत थी बा साथी मिले तो बाबा संगत अज असांखे तो प्यारे मेहरबानी करी कीअं आहियो चांहि खोड़ चांहि में विझारियूं चांहि न प्यारींदा लाइव लाइव बुत सड़ी पे वेझारियो साईं तव्हां चांहि प्यारो था या न त संगत चांहि पियो बिस्किट ॾेई वञो त संगत चांहि पीतीसीं विहंदा पिया छा हिते इहो थींदई भाऊ छा था वठो हेलो हेलो एडो सीरियस छो ही खुशका तू मारे दी हे तू यार वडी गाल जगह दे 100 मार्ट है दो पंजो किथे भाऊ कुरकुरे वठो पंजो रांदीगा वांदीगा वठो ए आमरी सुपर मदीना में मार्ट अंदर ता ॾिसी सघो था तमाम बेहतरीन आवा बिल के भरियो चाहे माजिद हां घोटे भा सॼो छो न भरियो सॼो बिल छो न भरी तुंहिंजी ॼञऊं न भाऊ हेॾे ॾिसी ॻाल्हि हेॾे व्लॉग में थो ॾिसी भाऊ तोखे शर्म आयो मां छो माजिद साईं त संगत फाइनली पुजी आसी पारे तने ॾिसो डांस 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 हलो 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 अस्सलाम वालेकुम सही खुशियों के रात में हेडी आया ने तो बंद करे खानपुर का खेरपुर से ना आया जियो जियो शहजादा खुशाल केरा साईं 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 मिलो मिलो अस्सलाम वालेकुम खुशियों केरा तने सही अचो 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 हां शाबाश जाना खुशी केरा तने सही है फर्स्ट क्लास ला ला रे गुड 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 रमन जाम करो किसके तने से फर्स्ट क्लास अलग सिस्टम में खुशियों केरा तने सही फर्स्ट क्लास अमन अमन और ऐसा सही छो परेशान गया तू होने हो ने छोकरा के नहीं छोकरा कमरानी वेहो 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 प्रोग्राम बेहतरीन क्यों भाईजान मौजूद करार बनी ने सफा हमारे गोट कई तरीका रो भाई उन्हें मुख्य सी परे गबाऊं बदी कई तरीका सही बाबा गौर साहब मनी ने सफा करार परेशान न थी बाबा सा गड्डू वेहो 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 फर्स्ट क्लास तमाम बेहतरीन सर सलीम तू एरी अगर नहीं सही था मिलूं हाँ सही घोट था अब बुध अब स्पेशली मोखे निकाह जी दुआ में याद कन्या हाँ न इहा उसा मश्करी न कर ॾिस सर सलीम
सही थी हुई ना तू अच्छा सा नहीं सही ना मिलूं व्लॉग में नहीं मिलिया सा ये मिलिया हलिया निकरिया बड़ा बिलो में हां बाबे बाऊ तो ये डंडा ये उबा के अति सो चला ले आने हेरे जो सातो हेलो हेलो बहुत आया सन थोड़ा है ताऊ जी भाऊ जो जी जी ऐसा है चश्मा पाता है सही आ जाओ भाऊजी मथे महीने शादिया पर कार हुई माथे महीने भाऊजी कई तारीख के हिन महीने 23 तारीख घोट साहब आसयो हे हेवल घोट हे वरी पो घोट जानू है नूरलैन ए जानी सो इन सारी संगत के ॾिसी महबूब लीडर मुझे दोस्त छोड़ो अदू भाई मुझे क्राइम पार्टनर में याद है डाडो ये बात है मगर शर्म तो इसको आती नहीं पता नहीं है कौन सा ब्रदर है हाँ सब सब ने लोग आने तो मुंह करी देने वालों क्यों अब तो क्या बोला दो मेरा सैयद भाई बनो के लगे तो ये शादी में देखो गड़बड़ हराम नहीं आवा दो डरो भैया डरो अब मते दिवे ला चोंपल जियो करी हा और साहब यो मन खुशका है धड़ कम ही अब तू वेन छो परेशान लगो पियो जियो बाकी जियो भर संगत जी भरे हेरे होरे सजी मामे यारन जी अब आए असा यार बच्चो पंजो जग जेड़ो बाकी रहा दियस गरम सत्तर गरम आजी खा ले गरम ही खदी मिठाई सफा गरम ही खदी करीब सपोटा सही अल्हम्दुलिल्लाह अस्सलाम वालेकुम सभी के वेलकम करूंगा दिल गहराई से मेहरबानी कुर्ब हे गोटे ब्रदर प्यारो बेहतरीन मुझे हेटोलो असां चेयरमैन हक ज़रदार हे वॾो जोड़ा बाउन जी कृपा ये कौन जरीदादी ॻाल्हि हाणे ॻाल्हि चङो उमिरि सां तूं हिते तूं जाम छोरियो चङो उमिरि सां तूं हिते ॻाल्हि फकीर माजिद सरकार कुछ प्यार हेरे छोरो में किसके खुश होना हो तो फिर सही वाली सलाम है मामी ना अरे इन्हें घर वाली ने चलाई घंटे भारी बहु केड़ा होता आचो भा मामा हक करदा व्लॉग दा भरे किजो सुने सिंधी व्लॉग है संगत पाण हेवल घुमौंदा विया जाम शोरो सोचा कदे छपारे सपा मारे यार सुनो किछु बोला सब एड़ा घोट साहब जेको काई तारीख ते घोट थींदो 23 ते हिन महीने 23 तारीख संगत जाम शोरो मोबाइल मार्केट ता ॾिसी सघो था नेक्स्ट घोट साहब नेक्स्ट घोट हणे चमाड़ रूबरू उस्ताद थोड़ा जल्दी उस्ताद जियो करीस दे बजे दिखाऊं ना भाऊ थोड़ा आस्ते गाला हरू भरू ते चमाटू भरी महफिल में सही न थई आस्ते गाला थोड़ो मुंहिंजी मर्जी मुंहिंजो बोली मुंहिंजो मर्जी तूं अबा
यो को नोट को घोट में इन में घार में को सुठो वॾो नोट हुजे वो पटे ॾियां मूंखे हा वरी कढीस कढीस किल्प कढीस घोट जो चाचो नंढो नंढो घोट जो छाई तू मासात घोट न फुफाट छाई घोट जो छाई घोट जो गाला घोट जो कांगरू लेसन कांगरू लेसन गंज गंज तू लही वेंदो साईं लही वेंदो हा मां घोट हिकिड़े ॾाढी ॿुधा सही थोरो घोट जो कपिड़ो लहंदो ॿियो पाइबो जियो हलो 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 भाउ परेशान न थियो अबा हिकु दफ़ो ॿीहर दुआ में यादि कञा हेॾे हेॾे ॾिसंदो रहो दुआ में यादि ओ भैया क्या हाल है कैसे हो तबीयत कैसी है खैरियत 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 आजा चाय पी लो शूशू चाय पी लो शूशू अब हलो हलो निका निका घोट ओ घोट अना ॿिया किथे आहिनि शायदि फरियादी ओ घोट भारत थई बा हाजी ॿिया हाणे तो में अखियूं आहिनि घोट शायदि फरियादी किथे आहिनि हिकिड़ो हे ॾिनई फोटो कॉपी घोट जो वालिद साहब बाबा हे घोट जो ब्रदर बहुत थोरो थोरो हे छा आहे फोटो कॉपी दे नंबर हा फोटो घोट में लिखो मुंहिंजो चलो फोटो कॉपी दे सुबह जमा करो फोन 41 शायद ही गवाही दी हले शायद ही गवाही हले दी चाय पी लो शूशू अच्छा है वाह भैया छो 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 परेशानी हो रही रिजल्ट हाँ जानी असद खान जाकिर हुसैन सर डक्की भाई मुलो तू तो ये भरी तो सज्जादा के सरकार सज्जादे बिठो है ना शायद वकील वजंदा सज्जादा पूछक लगो सिद्धू हल्या ऐसा चेयरमैन कमरानी ब्रदर्स जो चेयरमैन सलीम खान कमरानी था ॾिसी सघो था चेयरमैन साहब सिग्नेचर थी रही है अदा मेहरबानी करे निमाणो थी 5 साल कुरान है कुरान कुरान बस मथे था ठीक है इशारे में मथे था न इशारे में लाइट चेन जनरल है हां नेक्स्ट वोट नहीं संगत एनो हरामी मानू ना जी जी ठीक है तो
खीर जो दुकान खोले सजी संगत है खीर न दई जी, जी। मु घरी बने डो क्यों भाईजान असल में हिंजे टाइम ते असां वॾो भाउ अची वियो पोइ वरी असां हिनजे करे हिनखे केड़ो वॾो भाउ अथई? नादर पवर जी जी ॿियो तव्हां संगत ते छा था चवण चाहियो साईं हाणे इहो धोख न कयो संगत जे लाइ को पैगाम ॾियो जी और तव्हां हसनैन भाई जे हिनखे ब्लॉग खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो चाचे सुल्तान वारो कमु कयो अथव साईं किथे थींदा सर डोलन की दस्तक दबाने साने लिख दे कर इन मथी लिख दे साथी मिले तो बाबा वडी साइन कर साईं समा साईं चाहे भला शादी शयूं थी रहियूं ॾाढो बुसड़ा तो के भाई आज गड लगाओ कम हा हिकिड़ो हेॾां बि लोकेशन चेंज कर थोड़ी लोकेशन चेंज कर माल 1 लाख कर के हेलो हेलो मुझे ना लिख पर बिन दिया असा नहीं हूं बाबू वकील के गाले नहीं कोन ना क्यों केरा यो कोई नहीं कोई ते बाबा मामा ता पूछो तो कुछ जो नंदी को अरे बाबा छोकरा बाबा कया अबा सही ता भाई वन शायद बियो ता पुछा ता क्यों छा पुछनो अब्बा फलाने पुट फलाने तो इशारा से सोन साईं बोल भी आई सब रजिस्टर बोल पर मुझे खत्म कर नहीं आया वर खत्म कर फोन ही करा था पर आहे तो सही पढ़ाई सही असा जो कमर बुधाए सोन जी माइनस 1 लाख रुपया वो तो फार्म खईंदा सही कराईंदा थी सही कराईंदा था